निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त पुरअमन तरीक़े सां इक़्तिदार जी मुंतक़िली पहिरीं तरजीह आहे। निगरान हुकूमत शफ़ाफ़ चूंडूं कराइण लाइ क़दम खणी रही आहे। तवानाई, बेरोज़गारी, महांगाई ऐं ख़ुराक जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ वापारी बिरादरी जे सहकार जी ज़रूरत आहे। जेके माण्हू सम्झनि था त हू जंग विड़ी थकिजी चुका आहिनि, उहे ग़लतफ़हमी जो शिकार आहिनि। दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जो ख़ात्मो कयो वेंदो। पाकिस्तान असांजो घर आहे, उन खे पंहिंजे अंदाज़ में हलाईंदासीं। पंहिंजे शहीदनि ऐं संदनि क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग ख़ैरात न पर वसीलनि सां विड़ी रहिया आहिनि। जंगियूं हिक माण्हूअ न पर क़ौमूं विढ़ंदियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट तोशाखाना फ़ैसिले खे ज़ाहिरी तौर ग़लत करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾेई चयो आहे त मामिलो हाईकोर्ट में आहे, रुगो इन लाइ अॼु मुदाख़लत न करे रहिया आहिनि। ट्रायल कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में ग़लतियूं कयूं आहिनि। इस्लामाबाद हाईकोर्ट सुभाणे दरख़्वास्त ॿुधणी करे, ॿी सूरत में हू 1 वॻे ॿुधणी कंदा। JWC तरफ़ां फातिमा फड़ोची अमर खे माली मदद तौर 1 लख रुपया ॾिना विया। मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकरी जो चवणु आहे त फातिमा फड़ो जे वारसनि खे अञा ताईं हिसायो पियो वञे। नींगरी जो नाक खून कंहिं बि सूरत में गिड़काइण न ॾिनो वेंदो। JWC तरफ़ां फातिमा फड़ो जे खून सां इंसाफ़ लाइ खान वाहड़ में एहतिजाजी रैली ऐं धरणो। नींगरी जे ख़ानदानी माण्हुनि जी बि शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त नींगरी फातिमा फड़ो जो हवेली में ज़्यादती क़तल वॾो सान्यो आहे। असद अली शाह समेत वाक़े जे किरदारनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न थियणु घुरिजे। फातिमा फड़ो जे नाक खून सां इंसाफ़ ताईं जाखोड़ जारी रहंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सिंध जे निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सां मुलाक़ात। निगरान वरी वज़ीर तरफ़ां वज़ीर आज़म खे इंतिज़ामी मामलनि ऐं निगरान हुकूमत खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि बाबति आगाही। मुलाक़ात में बोर्ड मुतासिरनि जी बहाली ऐं घरनि जी अदावत वारे मंसूबे बाबति ॻाल्हियूं। सुध सुमा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त सदर जंहिं ॾींहुं ट्वीट कयो, हुकूमत कानूनी पोज़ीशन वाज़े करे छॾी। आरिफ अलवी जेसिताईं उहिदे ते आहे, सदर ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी थी सघे। निगरान हुकूमत में जेको थींदो हू उन जा ज़िम्मेवार आहिनि। जड़ावाला वाक़िअनि में मुलविस माण्हुनि खे सज़ाऊं थींदियूं। जड़ावाला जा वाक़िआ ओचितो न थिया, उन जी हिकु तारीख़ आहे। मुआशिरे में अदम एतमाद जो कल्चर हिकु ॾींहं में पैदा थियो, न ई ख़तमु थींदो। पाक फ़ौज जे जवाननि ऐं मक़ामी माण्हुनि चेयरलिफ्ट में फाथलनि खे बहादुरी सां रेस्क्यू कयो। मुल्क में ईंदड़ आम चूंडुनि जे मामले बाबति इलेक्शन कमीशन समूरनि वॾियुनि सियासी पार्टियुनि सां सलाह मशवरा करण जो फ़ैसिलो करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंडुनि जे शेड्यूल ऐं तारीख़ बाबति सियासी पार्टियुनि सां सलाह मशवरा कया वेंदा। इलेक्शन कमीशन पारां सियासी पार्टियुनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो ईंदड़ कुझु ॾींहंनि में शुरू थी वेंदो। नामज़द चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त जज, सहाफ़ी ऐं हर इंसान खे सच ॻाल्हाइणु घुरिजे। समूरनि क़ानूननि जो मक़सदु सच साम्हूं आणणु आहे ऐं इंसाफ़ सच जी बुनियाद ते थींदो आहे। फ़ैसिलो अचण ते का बि धुर चई सघे थी त फ़ैसिलो सही नाहे थियो। कूड़, सचाई ऐं राय में फ़र्क़ु आहे। उहो अवां जी सोच सच खां इनकार नथो करे सघे। ख़बर ऐं राय में फ़र्क़ु अवां माण्हू विसारे वेंदा आहियो। राय सां इख़्तिलाफ़ करे सघिजे थो, सच सां को बि इख़्तिलाफ़ नथो करे सघिजे। बिजली जे वाइपेदारनि खे हिकु ॿियो झटको। नेपरा बिजली वधीक ₹5.40 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो 3 महीननि वारी एडजस्टमेंट तहत कयो वियो। लाइफलाइन ऐं के इलेक्ट्रिक वाइपेदारनि ते इज़ाफ़ो लागू न थींदो। सुप्रीम कोर्ट में नून लीग अॻवान जावेद लतीफ़ जी गिरफ़्तारी खां आगाह करण जी हुकुम ख़िलाफ़ नेब दरख़्वास्त जी ॿुधणी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त जावेद लतीफ़ जो केस इंक्वायरी जे स्टेज ते हो, उन वक़्तु गिरफ़्तारी नथी थी सघे। जुलाई में थियल नेब कानून में तरमीम शकी आहे। 3 जुलाई ते कयल नेब तरमीम अदालती फ़ैसिलनि सां टकराव में आहे। दौलतपुर सफ़न जी अदालत PMU नवाब शाह जी शागिर्दाणी परवीन रिंद केस जी ॿुधणी 19 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। परवीन रिंद जो चवणु आहे त जवाबदारनि मां जान जो ख़तरो आहे। इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
कंदरकोट जे इलाइक़े कमराणी लाड़े वटां हथियारबंद नथा ॿ ॼणा अगवा अलाह रखियो ऐं फारूक कमराणी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो क़ौमी शाहराह ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। ख़ैर मोहम्मद आरेजा वेझो दादू केनाल मां अधरोड़ शख़्स जो लाश इतला मिलण बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तेविल में वठी अस्पताल पहुचायो। गढ़ी हसन वेझो ज़ोर बाह मां हिकु शख़्स जो लाशियत मक़तूल जे ॻोठ बोदलो भट्टी वासी वसीम अहमद पुट मोहम्मद असलम भट्टी तौरु सुञाणप। वारा में अवामी तहरीक जे सॾ ते नींगरी सां इज्तिमाही ॾाढाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो शहीद फाज़ल राउत चौक ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे भाईअ ते लटकायो वञे। सेवण में बोर मुतासिरनि खे घरनि जी अदावत लाइ जारी कयल पहिरीं किस्त न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो इंडस हाईवे ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त बोर मुतासिरनि खे घरनि जी अदावत लाइ जारी कयल किस्त जा पैसा ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। दोदापुर वेझो ॻोठ देगी वटां बेकारी केनाल खे 50 फुट खारो फसल पाणी हेठि इतला बावजूद आपाश जमिलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजे मदद पाण तहत खारो बंदि करण में रुधल। लखी वेझो रुख रेगुलेटर वटां खीरसर केनाल खे 10 फुट खारो केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि इतला बावजूद आपाश जमिलो न पहुतो। वधीक नुक़सान जो ख़दशो। केटी बंदर में आबादकारनि पारां पाणी जी खोड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो नेशनल हाईवे ते धरणो। आबादकारनि जो चवणु आहे त जोर पाटर शाख जी पूछड़ में पाणी ॾेई फसल तबाह थियण खां बचाया वञनि। वज़ीरिस्तान जे इलाइक़े बारा में शहीद थियल खानपुर महर ऐं सेठार जा वासी फ़ौजी जवाननि जा मड़ फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले। खानपुर महर में शहीद जवान जियंद मंगी जो मड़ फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो वियो। सेठार जा में शहीद शाहनवाज़ ॾेपर जो मड़ जनाज़े नमाज़ बाद मिटी मां हवाले। ऐं हिंगोर जा वेझो ॻोठ अंगण ख़ासकेली वासी नौजवान नांग जे कखण सबबि फ़ौत 35 वरहनि जे मोहरम अली ख़ासकेली खे अस्पताल मुंतक़िल करण दौरान रस्ते में दम ॾिनो। घर में कोहराम।